नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अटे जे अघनि में वाध जो नोटिस वठंदे लाॻापियल वज़ीरनि ऐं वज़ारतुनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सॼे मुल्क में अटे जी क़ीमतुनि में घटिताई आणण लाइ सख़्त क़दम खणण जी हिदायत बि कई आहे। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त अवाम खे सरकारी अघ ते अटे जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे, अवाम खे वापसि वञण न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म फूड सिक्योरिटी, सनत ऐं लाॻापियल खातनि जे वज़ारतुनि खे हुकुम ते अमल दरामद बाबति अॼु ई रिपोर्ट पेश करण जी हिदायत बि कई आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म जे सस्ते अटे जी स्कीम में कणक चोरी में मुलविस फ्लोर मिलनि ख़िलाफ़ पंजाब में क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। खुराक खाते सरप्राइज़ चेकिंग, सरकारी कणक जे ग़लति इस्तेमाल ऐं घटि अटे जी फ़राहमी में मुलविस 80 खां वधीक फ्लोर मिलनि खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। केतिरनि ई फ्लोर मिलनि जा कोटा मुअतल करे उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। जॾहिं त ॿिए पासे सिंध हुकूमत अटे जे अघनि में घटिताई लाइ के बि क़दम न खयां। सिंध में बदस्तूर अटो 3400 रुपया मण ताईं विकिरो थियण लॻो। सिंध हुकूमत जी नाअहली सबबि सूबे जी अवाम ॿीहर ते अटो महांगो वठण ते मजबूर। ग़रीब तबिको सख़्त परेशान। सिंध वासियुनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त सिंध अंदरि अटे जी क़ीमतुनि में बेइंतिहा इज़ाफ़े जो नोटिस वठी ऐं सिंध हुकूमत खां सख़्त पुछाणो कयो वञे ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे।